गंदो जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी ओताक राणो रिझी आयो। बराबर सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए बुलबुला ने गुंचए गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद आल मुहम्मदी। बुलंद आवाज से दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। इश्क़ मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब। मालिक खालिक करीम रहीम सताल अयूब गफ़ार ज़ुनूब। लम यलिद वलम यूलद उन रब करीम जी ज़ाते पाक जे असां तव्हां सभिनी ते किरोड़ हा एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमुन नबीयीन सैयदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरी असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणायो। आमीन आमीन। साजानो जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो प्रोग्राम अवां पंहिंजे हिन ॻोठ में मल्हाईंदा आयो। ज़ीनतुल महफिल हजरत अल्लामा मौलाना क़िबला सैयद गुलाम शबीर साहब बुखारी हुसैनी मदजुल आलिया दीगर सादात उज़ाम मुअज़्ज़िज़ व मुकर्रम मेहमानान गिरामी आज मशकूर ममूना पंजे पीर भाई फ़कीर रायब अली हुसैनी जो जे मूं नाचीज़ खे दावत ॾेई अवां बुज़ुर्गनि जी ज़ियारत कराई। शाल रब करीम ने सुहिणी महफ़िल जे सदके असां तव्हां सभिनी खे जल्द मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए। आमीन। मीलाद शरीफ जी महफ़िल ये मामूली महफ़िल ना है। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ख़साइसुल कुबरा में लिखियो आहे त हिकिड़ो बकरियुनि जे चाइण वारो धनार बकरियूं चारींदा उनखे वीचारे खे मज़दूरी मिलंदी। उन मज़दूरी मां कुछ पैसा इस्तेमाल कंदो ऐं कुछ पैसा वो रखंदो वेंदो। नियत इन सां रखंदो हो त मां मीलाद कंदुसि। थोरो गौर सां ॿुधो। असां तव्हांखे अॼु महबूब जे मोहब्बत जी कचहरी करणी आहे। कुछ पैसा खपाए कुछ मजदूरी मां रखी पर तमन्ना इहा त मां मीलाद कंदुसि। सादो सूदो अण पढ़ियो वीचारो का ॼाण कान पोइ जॾहिं 12 रबियुल अव्वल शरीफ़ अचे जेके पैसा गॾु थियनिसि उहे खणी मीलाद करे। जॾहिं बंदे जो विशाल थी वियो मिट माइट खणी क़बर में दफन कयोसि। मलाइक आया मुनकर नकीर
मन रब्बुका मां दीनुका सजे पासे ना जेको दर खुलंदो आहे कब्र में जंहिंमें असां तव्हांजो महबूब ईंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुजुर्गनि फरमायो आहे त हिकिड़े बुजुर्ग खां कंहिं पुछियो त साईं मरण खां पोइ छा थींदो? पर मैं त मरण खां पोइ वॾो मज़ो आहे। चई त ॿुधायां त चई त हाणे ई मरां। चइसि कहिड़ो मज़ो आहे? पर वॾे में वॾो मज़ो इहो आहे त मरण खां पोइ मदीने जे साईं जी क़बर में ज़ियारत थींदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दिया। वो धनार वीचारो, अणपढ़ियो वीचारो, साधड़ो वीचारो, मलाइका ने पूछो मा तकूल बिहक हाजुर रजुल। हदीस पाक में ब लफ्ज है। एक हदीस में मा तकूल बिहक हाजुर रजुल, बी हदीस में मा तकूल बिहक हाजुर रजुल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर जो नालो भी छा चवंदे हिन महबूब जे लाइ? हुन वीचारे चयो त ला अदरी, मां नथो ॼाणां, मां नथो ॼाणां त ही केरु आहे, मूंखे का ख़बर कान्हे ही केरु आहे। ऐं अहादीस में बि आहे मुंहिंजो तव्हां में गुमान चङो आहे ऐं रखिणो बि आहे हुकुम। तव्हां किताबनि में बि पढ़ियो हूंदो त इन साल खां पोइ जे सुञातई त जन्नत, ये न सुञातई त उनखे अज़ाब थींदो। हाणे त चए थो मां नथो ॼाणां हीअ अलाए केरु आहे। मलाइका तयार थी विया त इनखे अज़ाब ॾियूं जो रसूल खे नथो सुञाणे। मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो सुहिणो नबी, मुंहिंजो दिलबर नबी, मुंहिंजो आका नबी, मुंहिंजो महबूब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पाण अॻिते वधी करे फरमाइनि था त महमा मलाइकत इन कुंत ला तदरी व अन अदरी। ओ मलाइको जल्दी न कयो, जल्दी न कयो, तकड़ न कयो। हे भली मूंखे नथो सुञाणे, मां मुहम्मद सुञाणांसि थो, मुंहिंजो मीलाद कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ला तदरी व अन अदरी, हे नथो सुञाणे पर मां सुञाणांसि थो, हे मुंहिंजो मीलाद कंदो। दोस्तो हे मीलाद जेको कयो वञे थो न, इहो बि हिकिड़ो ज़रियो आहे, वसीलो आहे अज़ाब जे बचण जो। ऐं इंशाअल्लाह ताला यकीन असां तव्हां सभिनी जो जे उन सादे सूदे धनार खे रसूलुल्लाह कब्र में पंहिंजे मीलाद जे सदके करम फरमायो त इंशाअल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे जेके मीलाद में शरीक थिया आहियूं, जंहिं कयो आहे, जे चवनि था, कंहिं ॿुधो आहे, इंशाअल्लाह असां सां बि ज़रूर करम थींदो। ऐं कब्र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर इहे लफ़्ज़ फरमाईंदा त ही नथा सुञाणनि, मां सुञाणां थो त गादा हिन जे ॻोठ में हे मुंहिंजे मीलाद में आया। सुभान अल्लाह आमीन आमीन। हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिनु वहुव बिकुल्लि शैइन अलीम। सुभान अल्लाह। हे त मूंसां गॾु आया, जे न चवंदो त पोइ गाॾी तो लाहे छॾींदोमांसि। तव्हां थोरो ॻाल्हायो न, ईअं कोन्हे त तव्हां सुभान अल्लाह न चओ त मुंहिंजो वाइज़ न लॻंदो। न न, ज़रूरत कोन्हे। असांजो तव्हां मोली सगोरा जेके तव्हांखे सुभान अल्लाह चवंदा ईंदा आहिनि, उहो इन जे करे चवंदा आहिनि त अहिड़नि कमनि में नेकियूं ठहंदियूं आहिनि। पोइ सुभान अल्लाह जे चवण सां नेकी ठहंदी आहे। बुज़ुर्गनि फरमाए त 100 दफ़ा हिकिड़ी जॻह ते वेही जेको सुभान अल्लाह चवे न, समुंड में झग थींदी आहे, उन झग जेतिरा गुनाह हुजनि ख़ुदा माफ़ फरमाए छॾींदुसि। हुवल अव्वलु वल आखिरु अल्लाह अव्वला अल्लाह आखिरा अल्लाह ज़ाहिरा अल्लाह बातिना। इहो अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे।
अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दिलवी रहमतुल्लाह अलैह इन आयत मुबारक जो तफसीर बयान कंदे फरमायो त हुवल अव्वलो वल आखिरो वज़ाहिरो अल्लाह बि अव्वला अल्लाह बि आखिरा त रसूलुल्लाह भी रब जे अता सा अव्वला रसूल भी ज़ाहिरा रसूल भी आखिरा रसूल भी बातिना अल्लाह भी जानी दो पर रब जे अता करम सा असां जो नबी भी जानी दो है सुभान अल्लाह अव्वला खालकियत में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। मां समझा तो तवा मुझी इंजण तपाईंदो। हाँ तहां जो शौक़ इहो नबी जे प्यार रखण वारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। यो हर सना हर तारीफ अल्लाह जे लाया जेको पालनहारा सभिनी जहानन जो। यो अव्वला अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल कय्यूम ला तअखुज़ुहु सिन्नतुन वला नौम। हबीब ऐलान फरमाए अल्लाह अकीलो अल्लाह वहदहु ला शरीका अल हय्युल कय्यूम अल्लाह जिंदा पर कायनात के जिंदा रखण वारो रब अल्लाह कायमा पर कायनात के कायम रखण वारो मुझो अल्लाह राजा ला तअखुज़ुहु सिन्नतुन वला नौम। यो अल्लाह अनोखन का भी पाका यो रब करीम निंद्र का भी पाका। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ईद जे मौके थे हजरत सैयदना अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु के फरमायो त अबी हुरैरा जी मुझा आका जल्द कर इनन का वठ सामान किन ज़कात लिखिया ज़कात इनन का वठ फिदिया इनन का वठ फितरा इनन का वठ। हाने वो सामान गंड थियो हजरत सैयदना अबी हुरैरे के साईं फरमायो अबी हुरैरा इन सामान जी इन अनाज जी तो के हिफाजत करनी आ। अबी हुरैरो साईं तो फरमाए मां जो हिफाजत तो कया रात जो दिसां तो पयो हिकड़ो शख्स ईंदो ईंदो उन अन्न मां चोरी करण लगंदो जिए चोरी थो करे इए हथ में पकड़ियो मास चोर न छड़ींदो मां दिल पर महबूब ने वठी वींदो मां तोखे सजा मिलंदी चवे तो सही माफ कर बच्चा गरीब आया बच्चा बुख थे थमे हाने बीर चोरी कोन कंदो मां मुखे माफ फरमाए। जने घणा इलाज कयई हुजूर जो असहाबी सगोरो रहम अचे वियो नबी जे प्यार खण जिए जो रहम असहाबी के आयो सुबह जी नमाज थे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी में आयो अना काल ही कान कई मुझे नबी फरमा भी हुरैरा जी दिल पर नबी फरमायो तो रातों के चोर जी गाल बुधा अल्लाह गाल कान कई रसूल पाण तो बुधाए रातों के चोर जी गाल बुधाए अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करवारो मुस्तफा जे मोहब्बत रखवारो नबी जे प्यार करवारो अर्ज कई या रसूल अल्लाह ये चोरी पियो करे पकड़ियो मास इलाज कई रहम अचे छड़े दिनो मास। मदीने जे साईं फरमायो अबी हुरैरा छा चई जैसे बीर चोरी चई न कंदुस मुझे मोहम्मद फरमायो सुभाणे भी चोरी कण ईंदी। राजा न ॻाल्हायो
खणिया हेरे तो जो फरमा अभी हुरेरे साईं फरमायो त मूंखे पक पइजी वई त दिल पर मोहम्मद फरमायो आ त जरूर ईंदो हाणे रात जो वधीक सुजाग आया त जरूर ईंदो ॾिठम त अचे थो पियो अधरात हाणे चोरी सो करे अन्न मां बुक भरियईं हिन खणी हथ में वरतो आहे चे न छॾींदो मां अॼु कल्ह छॾियो मां हिन ॾाढा इलाज कयसि चे न छॾींदो मां कसम विधईंसि मां हाणे ॿीहर कोन कंदोसां जीअं जो हिन रहम चयो सुणे बि हुरेरे खे हिन छॾे ॾिनो आहे जीअं जो ही मोटियो हुजूर जे कचहरी में सुबह जो आयो जीअं जो सुबह जो आयो जो त मुझे सुने नबी फरमा सभी हुरेरा रातों के चोर जी गाल बुधाए साईं चोरी पियो करे पकड़ियो मास पर इलाज कई रहम चयो चई त तौबा तो कया ॿीहर चोरी न कंदुमि मुझे मोहम्मद फरमायो त सुभाणे भी ईंदी अल्लाह सरकार की आमद दिलदार की आमद मनठार की आमद असा ताजे महबूब जी आमद सुभान अल्लाह मरहबा या रसूल अल्लाह एको वडो आ न लही पियो वञा मां पाण ई सुभान अल्लाह ॾाढा चओ हाणे मां पाण लही वञा त जमायत अॻे लही वेंदी न साईं हेॾा ॿुधो अबी हुरैरा साईं खे मुझे नबी फरमायो त सुभाणे बि ईंदी हिन जो पक है ईंदो रात जो टाइम वधीक होशियार सरकार फरमायो आ जरूर ईंदो नबी जे प्यार करण वारो ओ साईं राह नियत खराब न कर सुभान सुभान हबीब जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे प्यार करण वारो जे तो टी रात भी आयो पकड़े वतो मास न छडींदो माए हाने वठियो तो अचेस पकास त चोरा हथ कट बुस अबी हुरैरा हाने अज छड बीर न ईंदो माए जे न छडींदो माए कल वायदो की टेडी वायदो की चई त हाने तो के एड़ो दस तो जा जो के शैतान जे शर खां बची वीने चे बुधाए चे पो रात जो सुमन जी महल आयतुल कुर्सी पढ़ी सुमने त सजी रात शैतान वेझो नहीं दी सुभान अल्लाह चे वन हाने जी रसूल जे कचहरी में आयो तो साईं फरमा भी हुरेरा जी साईं रातों के चोर जी गाल बुधाए सुभान अल्लाह चे से ही आयो पकड़ियो मास ही वजीफो दसे छजो मास मुझे नबी फरमायो त जेको बुधाई सो सच्चा जय बुधायो सो कूड़ो आ न समझ नबी जा लफ्ज सरकार फरमायो जेको बुधाई वो सच्चा जेको जय बुधायो सो कूड़ो आ अबी हुरैरा जी साईं सुञाती केर हो जैसे अल्लाह व रसूलहु आलम एक अल्लाह तो जाने जो दिल पर मोहम्मद करीम तो जाने साईं फरमायो अबी हुरैरा यो खुद पान शैतान हुई ऐं इकरार करे वियो त जेको सुमण जी महिल आयतुल कुर्सी पढ़ंदो त उन जे बिस्तरे जे वेझो शैतान ईंदो ई न अर्ज कर जो असल मकसद आ त अल्लाह अव्वला खालकियत में अल्लाह रज़ाकियत में अव्वला अल्लाह रिज़्क़ ॾियण में अव्वला खालकियत में अव्वला अल्लाह खालिक कुल शैइन सभिनी जो खालिक मुंहिंजो अल्लाह अल्लाह अव्वला ऐं रसूल भी अव्वला कीअं रसूल अव्वला कुंतो कंज़न
मखफियन फअहबब्तु अन उरफ बिही। हुजूर ता फरमाए त रब फरमायो हदीस कुदसी में, रब फरमाए त महबूब मालिकुल खजानो में मूंखे इश्क पैदा थियो, मोहब्बत पैदा थी, प्यार पैदा थियो, अहिड़ी शइ पैदा फरमाया जंहिंमें मुंहिंजी सुञाणप थी वञे। साईं छा पैदा कयईं? आसमान ना, ज़मीन ना, सिज ना, चंड ना, लोह ना, जन्नत ना, जनम ना, कंहिंखे पैदा कयईं? ख़लक़्तु नूर मुहम्मद। मां पीरो पीरो दिल पर मोहम्मद जो नूर पैदा फरमायो। आवाज न आयो? हाँ, खालिकियत में अवल मुझो अल्लाह, मखलूक में अवल मुझो मदीने जो साईं, मुझो प्यारो नबी मखलूक में अवल फरमायो त रब जॾहिं मूंखे पैदा फरमायो मुझे नूर खे न तवज्जो कजो, नूरे मुस्तफा पैदा थियो त रब करीम छा फरमायोसि? ओ दिलबर मुस्तफा अन्न मौलाका व अंत महबूबी, तू मुझो मौलाई मोहम्मद मां तुझो मौलाया, तू मुझो महबूब आई। अल्लाह अन आशिकुना व अंत माशूकी, मां तुझो आशिक आया, तू मुझो माशूक आई। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण, हिक पासे माशूक दुनिया जा एक पासे मुझो अरबी ढोलण, एक पासे। अबा कॾहिं कुराड़ियूं मायूं मासी रहीमा दयाणी करीमा खे ॾिठो अथव सेरा चवंदे? शादीशुदा छो नथा ॻाल्हायो? शादीशुदा ॻाल्हायो, छड़ा परेशान था थियनि। अबा कुराड़ियुनि मायुनि खे तव्हां ॾिठो आहे न? हाणे त वरी रवाज थी वियो जो कुराड़ियूं मायूं दुहल ॾिची वे है ने। पोइ जेॾी महिल उहे सेरा चवंदियूं आहिनि त घोट जी मां ख़ुशि थींदी आहे, घोट जो पीउ ख़ुशि थींदो आहे, त असांजे घोट जो सेरा था चवनि। और सुनियो जे तूं महबूब जे मोहब्बत जा सेरा चवंदे त अल्लाह राज़ी थींदो त मुंहिंजे महबूब जा सेरा था चवंदे। सुभान अल्लाह। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण, हिक पासे सब चो। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण, हिक पासे हड़न जो बोलण, हिक पासे न हड़न जो बोलण, हिक पासे मुझे यार जो बोलण, हिक पासे। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण, हिक पासे। शार जो त माशूक दुनिया जा पर पाइनि हिक मुर्ग हबीब जे मटन हिल। माशूक दुनिया जा पर पाइनि हिक मुर्ग हबीब नबी ईंदा हा न। हिक दफ़े रसूलुल्लाह साहबा किराम सां अचनि था पिया, ॿारहड़ीअ जो माण्हू थो अचे, रसूल जे वंदुहा जे चेहरे खे ॾिसी चए थो ही केरु आहे? उमर साईं फरमाए असांजो महबूब आहे। महबूब आहे। अल्लाह। आवाज़ नथो अचे, आवाज़ नथो अचे। इंजन तपाईंदो त मुड़ंदो न। रात बरो चलो जलसो त सिंधी आयो वेठे ही वञो त सुठो आहे, है ने। नबी जे प्यारे करण वारो चई ही केरु आहे? सोने उमर फरमायो त असांजो महबूब आहे। तव्हां बि चओ असांजो महबूब। आवाज़ नथो अचे, तव्हां बि चओ असांजो महबूब आहे। हुन चयो मां न मञींदुसि। छा चई? न मञींदुसि, मां न मञींदुसि। मुंहिंजे दिल पर नबी, प्यारे नबी, शान वारे नबी, इज्जत वारे नबी, आका नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम हेरे ख्याल कयो छा फरमायो? मुझे साईं फरमायो त कीअं मञींदे? सुभान अल्लाह। तुझे मञण जो दस्तूर किया उबासी न देदा, तुझे मञण जो दस्तूर किया जैसे मनी तो माए तडी हिन रूमाल में शय जाए। फरमाया त मां बुधाया या रूमाल वारी शय बुधाया। जीवना महबूब। सुभान अल्लाह। दादा दादा दादा
सरकार फरमायो हिन रूमाल में खाका गोह पकड़ियई साड़ियुसी उन जी खाके हिन रूमाल में बधी खणी आयो आ चवे तो सही हाणे इहा बुधाए रसूलुल्लाह उन रूमाल जे मथा भी फरमाता या तब ए गोह हुजूर नालो वरतो रूमाल चुरण लगो चुरंदे चुरंदे गोह बाहर निकरी आई जिए निकती छाती चवे लब्बैक व सादई दादा दादा चाचे लब्बैक आवाज न तो खुली चो लब्बैक दादा दादा चो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक तवज्जो यो लब्बैक जो लफ्ज कदे का थियो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जने काबो ठायो काबतुल्लाह तैयार थियो अल्लाह फरमाए त इब्राहिम जी मौला काबो ठायो थी राज़ो बणियो इस्माइल ज़बीउल्लाह मजदूर बणियो छा एवज़ ॾियई मुंहिंजो घर उठायो थी मुझो घर उठायो थी छाए वध जाए चेतो सही माल न मिलकत न दुनिया न का शइ न खपे छा खपई रब्बना वबअस फीहिम रसूला या अल्लाह इन काबे जी मजदूरी तो घुराए दिल पर मोहम्मद के मोकिल त आबाद करे सुभान अल्लाह हुजूर तने फरमाए तो दऊ तो इब्राहिम बिशारत ईसा फरमाए तो मां पंहिंजे ॾाॾे आदम जी दुआ है साईं फरमाए तो मौला ॿियो कुछ मजदूरी न तो घुराए दिल पर मुस्तफा के मोकिल इन काबे के आबाद करे जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ कबूल थी रब फरमाता इब्राहिम इन पत्थर ते भी मौला छो फरमाता पत्थर ते भी करे पूरे कायनात वारन के सॾ कर मौला मुंहिंजो आवाज कीअं वेंदो हाणे त नूरानी साउडा भला ॻोठ में वञे थो मुंहिंजो आवाज कीअं वेंदो अल्लाह फरमाता इब्राहिम सॾ तुंहिंजो कमु आहे पूरी कायनात में आवाज पहुचाइण में अल्लाह जो कमु आहे इब्राहिम पत्थर ते चढ़ियो अब फकीर ॻाल्हाए न ओ सही नाराज़ न थी थोड़ो मूडे तवज्जो करे वेहो थोड़ो बस टाइम घणो न वठंदुसि तवज्जो कयो हाँ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या अय्युहन्नास ए इंसानो जॾहिं इहो लफ्ज़ फरमाई मक्के पाक में काबतुल्लाह में हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम लफ्ज़ चयो इहो आवाज पूरी दुनिया ते पहुतो जेके पैदा थियल हा जेके मां जे पेट में हा जेके पुठीअ जे में हा पीउ जे में उन्हनि सभिनि चयो लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इनल हमदा व नेमता या लब्बैक जो आवाज नो मुझो नबी तो चाहे जे हिकड़ो दफो जवाब लब्बैक जे नो उन जी हिकड़ो दफो काबे में हाजिर थींदी जे ब दफा नो ब दफा थींदी टे दफा नो टे दफा थींदी जे जेतरा दफा जवाब दिनो इब्राहिम के एतरा दफा काबे जी ज़ियारत थींदस आमीन इंशाअल्लाह सुभान इब्राहिम अलैहिस्सलाम जो आवाज रूह जमीन ते अम्मा जे पेट में बच्चन भी बुधो पीउ जे पुठन वारे बच्चन भी बुधो ऐं जवाब दिनो जे इब्राहिम अलैहिस्सलाम वरी उन्हनि जो जवाब बुधो जे इब्राहिम अलैहिस्सलाम आवाज करे पूरी दुनिया ते खुदा पहुंचाए ऐं उन बच्चन जा आवाज पेट वारन जा आवाज पुठी वारन जा आवाज इब्राहिम अलैहिस्सलाम बुधे जे इब्राहिम जो यो मकाम आ पर मोहम्मद भी असा जा आवाज बुधदो हुदो सरकार की आमद दिलदार की आमद मनठार की आमद मक्की की आमद मदनी की आमद असा तहांजे महबूब जी आमद सुभान अल्लाह दाढ़िया चो सुभान सुभान अल्लाह तवज्जो हुजूर फरमाता याद
गाल याद है ना एगो साईं तो सॼो पढ़ी वेठो आहे अला हयाती ॾिस ताजा कयो एगो हा उहा हीअं ज़िंदा थी ज़िंदा लब्बैक सादिक रसूलल्लाह सरकार फरमाए त कंहिंजी इबादत कंदी आई रसूल रब्बिल आलमीन ओ महबूबा मां पालनहार रब जी इबादत कंदी आहियां उन रब जी जिंजा रस्ता दरियाहन में ने बादशाहियूं ज़मीनन में ने उहो रब जो अलैहि सल्लाहु बिआकमिल हाकिमीन हाकिमन जो हाकिम मुंहिंजो रब करीम आहे उन जी मां इबादत कंदी आहियां त चवण वारो तो चवे एराबी त सुणा हे त रब जी तो ॻाल्हि करे अवां पंहिंजो पुछोसि अवां खे सुञाणे थी न मुंहिंजे नबी फरमायो त यादब मन अन ऐ गोह मुखे सुञाणी थी तर्ज कई त रसूल रब्बिल आलमीन खातमन नबियीन कद अफला मन सदकक व कद खाब मन कज़बक हा मुझा सुना सुञाणा थी तू पालनहार रब जो रसूल आई तू आखिरी नबी आई सुभान अल्लाह सुभान अल्लाह आवाज ना आयो गो के भी खबरीद आखिरी नबिया अजो के हुकूमतदारन खे ना खबर कान पईया तवज्जो फरमाए गो थी चवे तू आखिरी नबी आही रसूल रब्बिल आलमीन व खातमन नबियीन कद अफला मन सदकक व कद खाब मन कज़बक जेको तोखे सचो चवे इहो कामयाब आहे सुभान अल्लाह असांजो नबी सचो नबी आवाज़ तो असांजो नबी सचो ॾाढा ॾाढा चो असांजो नबी सचो नबी आ जे तोखे सचो चयो कामयाब आ जे तोखे कूड़ो चयो यो ज़लील ऐं ख़्वार आ ओ आशिको जेको नबी खे सचो चवंदो उहो हित बि कामयाब आ कब्र में भी कामयाब आ त हश्र जे मैदान में भी कामयाब आ इंशाअल्लाह आमीन इहो अल्लाह अव्वला त रसूल भी अव्वला ॾाढा अव्वा अल्लाह भी अव्वला रसूलुल्लाह भी अव्वला मुझे सुने नबी जो प्यारो गुलाम सुन्नत जो मुर्शिद हजरत अली जी अली ॾाढा या अली आवाज सुनायो खुली चो या अली शकुर कर ॾाढा चो या अली ये राज़दार कफी जली है जिधर भी देखो अली अली है ये राज़दार खफी जली है जिधर भी देखो अली अली है सब चो ये राज रे खफी जली है ये राज़दार खफी जली है जिधर भी देखो अली अली है गुआ मदीने की हर गली है गुआ मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है गुआ मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है तवज्जो फरमाए अली से अर्ज कियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना नबी अवां जो फरमायो आ तवां जो चयो त कुंत नबियन आदम बैनल मायवतीन आदम अलैहि सलाम मिट्टी पानी में मसा मां मोहम्मद अगे नबी आया आवाज ना आयो मां अगे नबी आया सोना जे अगे नबी है तो होए किया ऐ किथे हुए फरमायो ओ अली कुंत नूरन बैन यदय रब्बी कबल खलक आदम अरबत अशरल फाम ओ अली आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण का 14,000 साल मां अगे रब वट नूर हुसे घणा हजार ॾाढा चओ 14,000 साल मां अगे नूर हुस जेके मुल्ला नंबर 2
न मनींदा आहिनि। इन्हनि खे चओ त तूं पंहिंजो किताब नशर ते बि पढ़, तुंहिंजे अशरफ अली थानवी उन में लिखियो आहे त रसूलुल्लाह फरमाए थो त मां 14,000 साल अॻे नूर हुसैन उन हाशे में लिखियो जे हुजूर लख साल अॻे चवे हा त बि मञणो पवंदो त मुहम्मद सभिनी खां अॻे आहे। बेशक छो त क़ुरान चयो त कुल इन सलाती व नुस्की व महमाई कुल इन सलाती व नुस्की व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। सुभान अल्लाह। दादा आवाज न आयो, खुली चो वाह वाह। लफ्ज मुझो हेडे रे थियो जो हेडो हमरा वरी पंहिंजी शुरू कई। कदे कदे जिब्राइल अलैहिस्सलाम से कुरान खणी दो त हुजूर के पढ़ी वो सरकार के हुक्म थियो तो थोरो सब्र कर। अरे मां शुरू कयो तो हुनरी शुरू कयो तो मां के उहे लफ्ज अचिया। मां चयो यार मता मां गलत हो जा पर असल ही है कुल इन सलाती व नुस्की व महयाई व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ओ हबीब ऐलान फरमा मुझी कुर्बानी मुझी नमाज मुझी कुर्बानी मुझी हयाती मुझो रब दे वजन सब अल्लाह जे रजा जे खातिर मुखे अमर कयो वियो रब सां के शरीक न कर। ऐ मोहम्मद ऐलान कर अन अव्वलुल मुस्लिमीन अव्वल वल मुसलमान आया। मुसलमान के चेबो आ जेको वारो हा हा आसमान मञण वारा जमीन मञण वारी सिज मञण वारो लोहे कलम मञण वारो हर चीज अल्लाह के मञण वारी आ। हुजूर फरमायो ये मञण में बात हो मां मोहम्मद मञण में सभिनी खां अव्वल अल्लाह अव्वल। सुभान अल्लाह। कंदो नूरन बैन यदय रब्बी कबर खलक आदम 14,000 आम 14,000 साल अगे नूर। अब घणा आवाज न थो चे 14,000 साल अव्वल नूर माना बशर पो तेरो महबूब। आवाज न आयो। टी जगह ते अल्लाह कुरान में फरमायो तो अल्लाह नूर समावात वल अर्द मसल नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाह फी जुजाजा। अल्लाह सभिनी आसमानन सभिनी जमीनन के रोशन कंदड़ आहे। बेशक या अल्लाह चाचा तो रोशन करी। आवाज साईं राय लट आएगा लट हा डंडो ही खपे। आवाज लट काने दे वो या खड़ी चाचे को वठी वाह जी भलिया वो हल्ला टिमक बाहर खणिया खणिया जमादार ही लठा। अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह नूर समावात वल अर्द मसल नूर ही। अल्लाह सभिनी आसमान जमीनन के रोशन कंदड़ आ। चंड पहिरे आसमान ते आ सिज टे आसमान ते आ मथे चौथो आ पंजो आ छहो आ सतो आ। सिज ऐं चंड जी रोशनाई पहिरी जमीन ते आ हेठ ॿी आ टी आ चौथी आ पंजी आ छही आ सती आ। मौला इन्हनि खे छासां थो रोशन करी फरमाए त मसल नूर ही मसल मुहम्मद ना हेठनि ऐं मथनि खे रोशन कंदो हा त मुहम्मद जे नूर सां रोशन कंदो आहे। सुभान अल्लाह। आवाज न तो चे आवाज न तो चे। जी जी सुनो जी। कमिश्कातिन फीहा मिस्बाह दरिया दरी में फानूस पहला फानूस ओ लाल शीशे में बंदा लालटीन बत्ती जो खुदा जिक्र थो बाराड़ी में आहे ना अञा हूंदियूं हाने सोलर निकरी आ तवज्जो कजा उन लालटीन बत्ती जो जिक्र तो करे उहा बत्ती बार भी वट हथ कबी तेल हथ कबो नबी त आशिको तेल हथ कजे वट हथ कजे माचिस हथ कजे पो बरतिया पर वलो लम दम ससुना नूर अला नूर मुस्तफा जे नूर के बार बो ना है मुस्तफा खुद बरल्ला जे तो नजर कंदो आ उन के भी बारे छडी दो आहे।
भाई तो मुर्शिद हुसैन नारे पीर अरे पीर चो दम दस्तगी अरे क्या लुकार हुजूर जा साहबी रसूला जे कचहरी में वेठा गुलाम सामो वेंदा तो दिल न चवंदी तो उथो तवा जी दिल चवे थी उथो न न वञो वञो घर वञो छो न वेंदो इन करे न सा वञो तो रसूलुल्लाह जो जिक्र ॿुधो दिल ठारियूं अरे हुजूर जा गुलाम रसूला जे कचहरी में वेठा आहिनि अधरात थी वई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थिया त साहबा किराम मोकिलण लॻा जियां जो साहबी सगोरा मोकिलाइनि था पिया मोकिलाईंदे ॿ साहबी बताइनि उहे अर्ज़ था कनि त सोना नबी असांजो घर ॿाराड़ी में आहे जबलन जा पंध आहिनि विचूं आहिनि नांग आहिनि बलाऊं आहिनि मथां असांखे तकलीफ़ पहुचाइनि महिरबानी फरमाए को गोलो आणे ॾे को बत्ती आणे ॾे त असां उन जी रोशनाई सां घर पहुचूं फरमायूं रब छा चयो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा सुभान अल्लाह मूंखे ॾींहं या बत्ती जी ज़रूरत कान पवंदी आहे मां जाॾे वञा रोशनी रोशनी भिटाई छा थो फरमा मञींदो आहे भिटाई खे फरमाए थो चंड तुंहिंजी ज़ात ऐं पाड़ियां न प्रियसी तूं अचो मंझरात सजण सदाई सोझरो असां बि सगोरन अर्ज़ कयो तो साईं महिरबानी कयो का बत्ती आणे ॾियो का गोलो आणे ॾियो नबी जे प्यार करण वारो हुजूर जा साहबी सगोरन खे साईं फरमाए त लठ खणी अचो हुजूर जा गुलाम लठ खणी आया मुंहिंजे प्यारे नबी शान वारे नबी इज्जत वारे नबी उन लठ ते जो हीअं हथ घुमायो सुभान अल्लाह इन्ना दा हथ रसूलुल्लाह दा हथ है अरे रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ है और रसूल ही हथ जो लगायो ना तो वह हथ वह लठ गोले वांगे बण लगी 10 कदम अगते 10 पुठते 10 खबे 10 सजे 40 कदम लठ पई बरे असहाबी उन लठ जे रोशनाई सां घर था वञनि हिकड़े जो घर हेॾे आ हिकड़े जो घर हेॾे न ॻाल्हाई तो चवे त मांखे घर छॾे आ पोइ तूं पंहिंजे घर वञ चवे तो अदा ईअं न थींदो तूं बि लठ खणी आ असां बि आ ला बिना तू भी लठ खणी आ जिए जो लठ खणी आयो अरे लठ लठ सां मिलायूं आवाज न आयो लठ लठ सां मिलायूं तो हुआ भी गोलो थी वई तो हुआ भी गोलो थी वई सुभान अल्लाह जी जी मां तव्हां को पूछा तो मां बदरे जतोई जा दोस्त हो या बे गोठ जा दोस्त आयो ये लठ लठ सां न मिले हा त गोलो न थे हा पो मिली न ॻाल्हाई जे मिली त गोलो थी तंहिंजे करे आशिको जेके निस्बत पंहिंजे महबूब सां हीअं मिलाईंदा आहिनि उहे जे चेहरे में बि मोहम्मद जो नूर नज़र ईंदो आहे अब हेॾे ख्याल कर नूर दी को साउंड आ रहा बिजली दे जनरेटर हाणे जनरेटर तो हले पर जनरेटर जो आवाज आ उता विच तो तार कढो लाउड हलंदो छो हो हले तो हे न तो हले माना जदी तार कढेला हेॾे हेॾे त ओ बशीर बशीर हेॾे हेॾे त हेॾे साईं भरसा वे दस्तगीर जो कसम दी वे केड़ी छाचो थी वे बाबा
मांखे ख़बर आहे तुझी चाह जी ड्यूटी आहे, तोखे मानी जी ड्यूटी आहे, छॾींदा सही तो रही। चुप कर वेही ॿुधो हुजूर जो शान ॿुधो। पोइ ये देगियूं यो हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चओ। सब वेही ॿुधो। वध में हिकिड़ो बिहार जो पोइते बता को उठावन के बरो ॾे। साईं गुलाम शबीर हिकिड़ी ॻोठ में वियासीं वाइज़ ते। रात जो वाइज़ कयोसीं, सुबह जो हुन जी खैरात आई। रात उते रहियासीं, सुबह जो सारी परे जी रात जो असां बि न पिया निकिरूं। जीअं जो उते सुतो पियोसि, मूंखे ख्याल थियो त थोरो ॿाहिरि वठ ते वञा त हमरा बदिनो खरी थो वञे। मां चयो मां हेॾे जाए बदिनो हेॾे हेॾे जैसे अचां थो मोटी। मां चयो न हेॾे हेॾे। मां खलीफ़े खे बजायो बदिनो खसी। हुन चयो त पाणी ऊंधुसि। मां त सम्झो पाणी हीअं जो खोलियो त बदिने में गोश्त पियो आहे। माना बदनो गोश्त जो भरियूं। इहो खणी हिकिड़ो फ़कीर बीठो आहे, हिकिड़ो तूं परेशान न थी। हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। अर्ज़ पियो कया जे कनेक्शन कढिबो न ॻाल्हायई कनेक्शन कढिबो त जेको मुस्तफा जे चेहरे में नूर आ न, उन नूर जी मेहरबानी आशिकन में थींदी आ। पान सुर्खी अखों सवाहिन लाल लब महबूब जा तू त पहजो बोधर से बेअदब महबूब जा। पान सुर्खी अखा सिवाहिन लाल लब महबूब जा तू त पहजो बोधर से बेअदब महबूब जा। पान सुर्खी अखों सिवाहिन लाल लब महबूब जा तू त पहजो बोधर से बेअदब महबूब जा। मोहम्मद तू ममड़ो हम सिरिया महफ थी। मोहम्मद तू ममड़ो हम सरिये में है। मोहम्मद तू ममड़ो हम सरिये में है फतही। मोहम्मद तू ममड़ो हम सरिये में है फतही। हिक लक़ब तो जो लहाबी है, हिक लक़ब तो जो लहाबी, हिक लक़ब तो जो लहाबी, लख लक़ब महबूब जा तू त महबूब तेरे बेअदब महबूब जा। तू त महबूब तेरे बेअदब महबूब जा। कनेक्शन कढिजे। हाणे त सोलो मसलो थी वियो आहे। प्लेट शीशे जी रख त पको थो हले। अल्लाह अरे ॻाल्हायो नथा। अबा सिद्धते सोलरू समझो था नी। हाणे सोल सिज जा किरणा शीशे ते पवन पको हलाए बल्ब ॿारे। अरे हे सिज पक्का हलाए तो सिराज मुनीर आशिक जूं दिलियूं हलाए। हक सुभान अल्लाह जी। सुना जी हाड़ो हड़ा लगी पिया। हाड़ो हड़ा हलो 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 कारे इस्लामाबाद हेलो ए अमा अरे इस्लामाबाद छो पेट जे कर। अल्लाह जी सोई जी गलायो छो न। हक 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 जी जी। हाड़ो हड़ा लगी पिया। हाड़ो हड़ा। अरे ये जेके रोडन ते निकता है न सुठो जो निकता। छो अज 5 तारीख आई है न 5 रबीउल अव्वल शरीफा। तव्हां इन्हनि खे फेसबुक ते टेलीविजन ते ॾिठो हूंदो। इन 5 ॾिहाड़नि में इन्हनि मुल्हनि पंहिंजे करे न इन टक ते चढ़ी लाइ छा त नालो वठनि धूड़ू जैसे इन जे मथां बीही करे कॾहिं मदीने जे साईं जे मिलाद जी ॻाल्हि कई अथई? कॾहिं न। तव्हांखे अल्लाह ॾेखारे थो त मिलाद वारा केर आहिनि। हाय हाय सुभान अल्लाह। बेअदब केर आहिनि। ये कायदो चवंदा आहिनि इस्लामाबाद। असांजो कायदो कंबर वारो चवंदो मदीने।
मदीना हलदा मदीने हलदा जी मदीना मान थो चाहियां त मूं वटि मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे ओ बि चवंदो हलो हबीबनी दे त कदम हा कबी जे मिले जाग मदीने त गदाही गोठ खे छा कबी चवंदो हल हबीबन दे त हिकदम हा कबी जे मिले जाग मदीने गदाही गोठ खे छा कबी बचड़न सूधो मन आव बचड़न सूध मन आव बचड़न सूध मन मुंडे भी को आदर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु तुंहिंजे पाड़े आमीन आमीन लाहे वेही रहो आमीन आमीन लोक सां गॾु तुंहिंजे पाड़े लॾो लाहे वेही रहां कहीं बि कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही रहां सैयद वेठा हो साईं शबीर साहब वेठो हो साईं वेठो आहे सैयद साहब वेठो आहे ए बाहू तो ॿुधाओ अलाह जे वास्ते पंहिंजे नाने खे अर्ज़ु कयो त मन असांजो घणो बि मदीने में आमीन लोक सां गॾु तुंहिंजे पाड़े लॾो लाहे वेही रहां कहीं बि कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही रहां रोज़ शब अखियुनि अॻियां रोज़ शब अखियुनि अॻियां रोज़ शब अखियुनि अॻियां रोज़ अतहर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे या अल्लाह जेको मां सां गॾिजी चवराए हिन साल मदीने वञे जेको न चवराए 2 साल पोइ वञे सिंधी समझो था न त बिरो की में वाइसो कयां मुस्तफा ना पिन्हने ना उस्तना दारू अरे 4 कुंडा डाडगारा फुल ना खुशबू अरे फुल ना खुशबू समझो लसई न कौन समझो सना अंत केव नबी मुस्तफा ना दा उम्मत न रहबर नबी पेशवा अल्लाह किबला साईं पठान वीचारो हिकिड़ो सिंधी ॿोली वाइदो करे त विच ते बीठो रोए पियो रोए जो पियो तो पुछेसि पियो त सम्झी थो चई नथो सम्झां रोई छो तो कुछ न तो समझाए रोवा इन जे करे तो जो मेरे आका का नाम ले रहे हो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह हादा जंहिंजी मोहब्बत हुजे नी बेशक बेशक तहांजी भी मोहब्बत है जो हिते सवेर को वठी वेठा हो पर इहा दुआ कयो त मदीने जो साईं असांखे क़बूल करे आमीन चओ आमीन चओ आमीन आमीन मूं मनी दरबानी दरबानी जो जीअं दस्तूर आ तू भी मिठड़ा चो खणी मूंखे भी इएं मंज़ूर है मूं मनी दरबानी दरबानी जो जीअं दस्तूर वा तू बि मिठड़ा चोखणी मूंखे बि इएं मंज़ूर वा तू बि मिठड़ा चोखणी मूंखे बि इएं मंज़ूर ओ मूं मनी दरबानी दरबानी जो जीअं दस्तूर वा तू बि मिठड़ा चोखणी मूंखे बि इएं मंज़ूर वा तुझे हर मेहमान जो है तुझे हर मेहमान जो तुझे हर मेहमान जो ही नात खानो करो जे तो घुरा तो खा त तुझे राजा जो शक छो था कयो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रूर हुजे
खात तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे घुरा तो खात तुझे दर अॻियां मुंहिंजो तुझे घर सदके में दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाई किरोड़ा तुझे सदके में दुनिया में नबी साईं जे जो खाधो हथ मथे कर सुभान अल्लाह चए तुझे सदके में दुनिया में खाधो पीतो खोड़वा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाई किरोड़वा गंज ब्या काने कबा गंज ब्या काने कबा गंज ब्या काने कबा गंज ब्या काने कबा जे तुझे गोहर हुजे थो घुरा तो खा दादा दादा थो घुरा तो खात तुझे मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा तो खा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मीलाद जी ॻाल्हि 5 रवायतूं पढ़ंदुसि बस 5 तरह जा मुरीद हूं आवाज नथो अचे उन किताब में 5 रवायतूं पढ़ा जे आलिम सगोरे 34 साल काबतुल्लाह में फतवाऊं लिखियूं आहिनि जे आलिम सगोरे 34 साल काबतुल्लाह में फतवाऊं लिखियूं विसाल भी काबे में मज़ार भी मके में उन किताब में बुजुर्ग लिखियो त काल अबू बकर सिद्दीक मन अनफक दरहमला किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नह सिद्दीक अकबर तो चए जेको मिलाद में दरहम खर्च करे मां सिद्दीक सा जन्नत में गड हूंदो आमीन काल उमर फारूक मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़त अहल इस्लाम जे मिलाद जी इज्जत कई उन इस्लाम के जिंदा कयो काल उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु मन अनफक दरहमला किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकन्नमा शहीद गज़वा बदर हुनैन उस्मान गनी तो चवे जेको मिलाद में दरहम खर्च करे जेको बदर जे सहाबन के इनाम मिलंदो वो मिलाद वारन के भी इनाम मिलंदो काल अलीउल मुर्तज़ा ही अली ॾाढा अली हथ मथे खणी जा अली अली असां का नफरत न कर भलिया हिते भी हैदर अली अलिया असां का नफरत न कर भलिया हिते भी हैदर अली अलिया अदल असां वट बि तो हलिया अदल असां वट बि तो हलिया हिते भी हैदर अली अलिया हिते भी हैदर अली अलिया असां लहा भी मुला तनायूं मुरीद मुश्किल कुशाज आहे असां लहा भी मुला तनायूं मुरीद मुश्किल कुशाज आहियो जेका ॻाल्हि तो टलिया हिते भी हैदर अली अलिया असां का नफरत न कर भलिया हिते भी हैदर अली अलिया अलीउल मुर्तज़ा मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान सबब किरातिही ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान यदखुल जन्नत बगैर हिसाब जे तो बोला अली तो चए जेको मिलाद जा खर्च न पर इज्जत करे वकान सबब किरातिही इन जगह ते नबी जो मिलाद पढ़बो यही चाहिए ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान मरंदो त ज़बान ते कलमो हुंदुस यदखुल जन्नत बगैर हिसाब क़यामत ॾियारे मिलाद सदके बगैर हिसाब जे जन्नत में वेंदो मतलब बस मन हयता मन ले अजर किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व जमा इखवानन औ कद सिराजन व लबस जदीदन व तब खरवातर ताजीमन मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हशरहुल्लाह यौमल क़ियामत माल फिरकतुल ऊला मिलन नबीयीन तवज्जो फरमा जे तो जेको मिलाद जो ताम तैयार करे आए ना बत न चवा मत के चिड़ लगी बिरानी मिलाद जी बिरानी
हाँ ॿुधो तैयार थे भलो कम कंदो थो हुते सही राहिब ऐं उन जा खलीफ़ा कम सुठे सां आहिनि पर वरी मां छा कयां हेड़े चे तो hayya तामन ताम तैयार करे ॿुधो वजम इखवान हा ले अजल किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याम तैयार छो थो करे त मूंखे नबी जो मिलाद पढ़ाइणो ऐं ॿियो वजम इखवानन भाइरनि खे गॾु करे अदा डॉक्टर साहब तू भी अच जाए अदा वलीदा तो तू भी अच जाए अदा खानमंद तू भी अच जाए अब शमरा तो तू भी अच जाए सैम किबला से गुलाम शुरा तां जो सैदर शाह बजा तां बेच जो साईं गुलाम यासी ए नालो तो सोलो तो साईं गुलाम यासी ने तू भी अच जाए बाबा तू भी अच जाए किबला से तू भी अच जाए सरकारी फकीर तू भी अच अब सब अब छो मां महबूब जी दावत कई सुभान अल्लाह वजम इखवानन भाइरन खे गॾु करे औ कद सिराजन उन महफिल के सिंगारे ये शामान है ये झंडियों है औ कद सिराजन दिया बारे व लबस जदीदन नवा कपड़ा अरे कारे तो कपड़ा पाई वनी कारे चाहे मिलाद ते धवन्या छो चाहे असां जे ईद जो दिहाड़ो ईद फितर थींदी आहे ईद अज़ा थींदा हीअ वरी कहिड़ी ईद अरे हीअ ईद न हुजे हा त हो ईद बि न हुजनि सुभान अल्लाह नवा कपड़ा ठाक फूक सां अब नंढा इहो झंडो त मूंखे ॾे हेॾे खणी आ हे झंडो हथ में आ मिलाद वारो झंडो वाह 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 नाले पाक जो नाले पाक वारो झंडो हथ में आ लोडाई तो वने अरे काॾे तो वनी चई मोहब्बत रे जतो ही तो वञा छो साईं गुलाम शबीर शाह बादशाह के हयाती दे उन जे क़ियादत में महबूब जी आमद जो जुलूस निकरंदो आमीन आशिक खुश थींदा अहो दिल से सदका हाने नाराज न तो दे जुलूस को ठई वो सही है तुम्हारा जुलूस पेट जे लाइ आहे हिन जो जुलूस अल्लाह रसूल खे राज़ी करण जे लाइ हूंदो आहे बेशक ठाक फुगसा व लबस जदीदन नवा कपड़ा बारी रबिल अव्वल ते पाण भी कपड़ा पायो ता नंढड़ा अबे जा जिद कजो कपड़ा उठी ॾे जे ईद ते कंदा हो न रोंदा हो ईद ते रोंदा हो अमा अबे के चो लटा वठी ॾे इहा ईद वारा लटा छॾियो इन्हनि अबन खे चओ त बारी ते असांखे लटा वठी ॾे छो त अॼु असांजे ईदनि वारे ईद महबूब जी आमद थी अचे हाय हाय सुभान अल्लाह अते छा है व तब खरा हिक बि ते खुशबू हणन हे गुलाब छट हाय हाय गुलाब जा गुल छटन वतर ताजीमन वरी अतर हणन वो ये के जा साहब गुलाम शबीर शाह रुको साहब गुलाम शबीर तो वो चाचो थी बात तू गुलाम से बाटियो है से यासीन भाई चाचो आ तुझो हे रे क्या कर नबी जे प्यार करवारो छा के साहब गुलाम शबीर शाह दा उन टाइम जो वास्तो जो सा दरगाह ते पढ़ऊ अल्लाह हां ताजा फरमा नबी जे प्यार करवारो ऐ अतर हड़न एक भी की अतर छो हड़न तो ताज़ीम मोहम्मद मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जी आमद जी इज्जत करण खातिर वो छा थींदो हशरहुल्लाह यौमल क़ियामत माल फिरकतुल उला मिन नबीन क़यामत जे दिहाड़े इन्हनि आशिकन के जन्नत में नबिन जो पाड़ो नसीब थींदो आमीन आमीन सही आमीन ला यस्तकिरो हत्ता
यगफर अल्लाह लिआकिलिही जेको मिलाद जो नंगर खाए यो मिलाद जो नंगर खाए मिलाद जा चावर खाए पोइ ये चावर पेट में करार न वठंदा आहिनि छो रब खे अर्ज़ कंदा आहिनि मौला मां वलीमे जा चावर न आहियां मां सदके जा न मां त महबूब जे ख़ुशीअ जो नंगर आहियां ओस ताईं करार न वठंदो मां यगफर अल्लाह लिआकिलिही जय जय मां के खाधो आ उन सभिनी जा गुनाह माफ करे छॾे सदको सदको सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा अञा हिकिड़ो मौलवी को फ़ाइदो वठो मुफ़्त जी ॻाल्हि चओ त ॿुधाए छॾियां ॿुधायां इहो बुज़ुर्ग छा चयो चए थो त भई कुरिया मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला माइन फमन शरब मिन ज़ालिकल माए दखल कलबहू नूर रहमतिन चए थो जेको मिलाद पढ़े पढ़ण खां बाद मिन ज़ालिकल माए पोइ उनखे आॾो पाणी खणी अचो पाणी आॾो रखोसि वो मिलाद पढ़ण वारो पानी जे मथां दम करे फरमाए उहो पानी मन शरब पोइ उहो पी छॾियो दखल कलबहू अल्फ नूर रहमतिन उन पानी जे पीअण सां तव्हांजे दिल में हज़ार रहमतूं नाज़िल थींदियूं हज़ार नूर तव्हांजे दिलनि में नाज़िल थी वेंदो आमीन आमीन सही आमीन ॾाढा ॾाढा सोनो अब्दुल कादिर जीलानी सब जो भेज दस्तगीर आवाज न तो जो खुली जो भेज दस्तगीर अंदर जो अक्सी सुनो अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी कुतुब रब्बानी गौस समदानी रहमतुल्लाह अलैह हर महीने जी बारही मल्हाईंदा साईं चौथा मल्हायो फरमाया त माण्हू रबीउल अव्वल जी बारही मल्हाए रसूलुल्लाह जी दावत कंदा आहिनि मां हर महीने बारही मल्हाए महबूब जी दावत कंदो आहियां सुने अब्दुल कादिर जीलानी के यो इनाम मिलो सुन अब्दुल कादिर तू महबूब जी बारी तो करी त कायनात तुझी यारी कंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा मुर्शिद कंबर वारा साईं जी सोना कंबर वारा हथ मथे खड़ी सुभान अल्लाह अल्लाह करे करे गदा हिंदे शहर में भी साईं जा कदम लगन इंशाल्लाह लगन आमीन चओ हे पानी खणो मुझा मुर्शिद फरमाइना गिलास पानी जो खणो उन में खंड विझो या मिठाई विझो वो मिलाद वारन के पियारियो जे मौलविन के पानी पियारियो मिठो त पोइ माखी हुजेसि अल्लाह करे के जज्बो अचे शीशा घर में ढकियूं वेठा हो मौलवी खे न थाजो अरे ॾींदो त गला गुली पवंदनि मदीने जे साईं जो ज़िक्र कंदा त सवाब मिलंदो ये मिठो करे आशिकन के मिलाद जे नियत में वे मिठा पानी पियार त ॿई जहान ठही वञनि इंशाल्लाह आमीन मुझा मुर्शिद करीम कंबर वारा साईं जी सुना जी रबीउल अव्वल महीने में आखिरी जुमो हाँ 24 तारीख जुमो थींदो आखिरी जुमो छंछर साईं मिलाद कंदा आहिनि ऐं जुमे जे ॾींहुं खमीस खां शुरू हूंदो आहे जुमे जे ॾींहुं छंछर आहे छंछर ॾींहुं मिलाद मुस्तफ़ा थींदो आहे अरे इन सैयद जे इश्क जो मक़ाम ॿुधायां रब जो कसम आहे मिलाद जा दिहाड़ा हुजनि साईं बादशाह कंबर वारनि जो सोट साईं बादशाह कंबर वारनि जो सालो सैयद वज़ीर शाह बादशाह जो विसाल थियो घर शादी आहे जनाज़ो घर में पयो दोस्त आया मुझे मुर्शिदन करीमन खे ॾिठो किबला प्रोग्राम